अची बि उहा ई साॻी मोहबत ऐं उहा ई साॻी जेको आहे उहा पंहिंजी बुनियादी रवायती जेका सकाफ़त आहे मेज़बानी वारी उहा नज़र आई। ऐं जेका अफ़्तार साईं कराई हिते सॼी संगत खे घुराए, जीअं साईं सिकंदर जतोई साहिबु ॿुधायो त उन्हनि जी कल्ह ई गुफ़्तगू थी आहे ऐं थोरे ई टाइम में अॼु हिते एतिरी सारी अफ़्तारी जी अरेंजमेंट, उन खां पोइ वरी जेको आहे सो डिनर। आउं सम्झां थो साईं खे जेको आहे सो इन ॻाल्हि जी शाबाश ॾियूं था। जेका साईं क़बूल कोन कंदो, छो त उहो बुनियादी तौर ते जेको आहे सो हिकिड़ो सकाफ़ती सिंध जो रवायती माण्हू आहे जेको पंहिंजे अङण ते हर वक़्तु माण्हुनि खे मोहबत ॾींदो आहे। रही ॻाल्हि पेटीएलएफ जी तंज़ीम जी, त 7 जून जो जेको धरणो हो पेटीएलएफ जो, उन खां वठी जॾहिं खां असां पेटीएलएफ खे ॾिसूं पिया, मुसलसल उस्तादनि जे मामलनि ते जेको आहे उनजो को किरदारु रहियो ई कोन्हे। ऐं ही जेके 4 साल खां लॻभॻि वधीक टाइम पीरियड थी वियो आहे तंज़ीम जो, मौजूदा जेका अॻवान सॾाईंदा वेठा, हाणे त उहो सो कॉल्ड जेको आहे सो इदारनि जिन वटि रजिस्टर आहिनि उन्हनि उनखे चई छॾियो आहे एक्सबो थी विया आहिनि, मतिलबु जेको आहे सो उन्हनि जो टाइम पीरियड पूरो थी वियो आहे। उनजे बावजूद बि जेको आहे सो हू पंहिंजो पाण खे उहिदेदार ऐं अॻवान सॾाए ऐं हाणे वेठा आहिनि। इलेक्शन हिकिड़ो जमहूरी प्रोसेस आहे तंज़ीम जो, उहो हुजणु खपे, उहो ज़रूरी आहे, पर तंज़ीम जो मक़सदु जेको आहे उहो बि त ज़िंदा हुजणु खपे न। उहो किथे आहे? उन जे लाइ को माण्हू जवाबदार आहे असां वटि? 4 साल जो को टाइम पीरियड मामूली ॻाल्हि त कोन्हे। 4 साल जे पूरे टाइम पीरियड में को हथ मथे खणी को माण्हू चवे सॼी सिंध मां त बापा जेको आहे सो हिन मौजूदा जेका मरकज़ी बॉडी आहे उन को हिकिड़ो मसइलो बि जेकॾहिं उस्तादनि जो हल करायो हुजे त असां बि उन्हनि जा जेको आहे सो माना ईअं सम्झो त सलामी थी वञूं हलिया। 7 जून ते जॾहिं असां नौजवाननि जॾहिं तहरीक जी शुरूआति कई हुई, STCC ठाहे असां बुनियादु विझी जेको आहे सो उनजो उतां जदोजहद शुरू कई त सॼी सिंध में जेको आहे सो यूनिटन असां पंहिंजे UC खां वठी ऑर्गेनाइज़ थियासीं। तॾहिं जेको आहे साईं इंसार शलगिरी साहिब जी चाकड़ी सां पोइ उन्हनि सां गॾु वेठासीं। इन जे करे वेठासीं त तंज़ीम जेको आहे सो खचल आई, उन्हनि जो बाक़ाइदे हिकिड़े जमहूरी मरहले मां गुज़री आई हुई। त तंज़ीम जी बका जे ख़ातिर ऐं उस्तादनि जे हक़नि जे ख़ातिर असां उन्हनि सां गॾु वेठासीं, पर 7 जून ते हू असां सां 7 जून खां पोइ हू असां सां धोखो करे विया।